सुजावल परसां अखियुनि जे नूर खां महरूम नारी गुरबत सबब इलाज न कराए सघी। मसीह जे मुंतज़र बुखार अचण सबब अखियुनि जो नूर विञाए वेठी। उन ॾिस में सुजावल लॻ नोदो 12 स्टाप ते 12 सालनि यानी रशीद ऐं बुखार अचण करे अखियुनि जो नूर खां महरूम। वालिदिन वस खां न घटायो पर खेसि अखियुनि जे नूर न मिली सघियो। संदसि वारसनि ॿुधायो त नियाणी रशीदा खे कुझु वक़्तु अॻियां बुखार आयो हो, जंहिं करे संदसि अखियुनि जो नूर हलियो वियो। असां मेडिकल कैंप ते ॾेखारियो पर डॉक्टरनि पारां इलाज न हुअण करे असांखे मोटाए छॾियो आहे। असां वॾेरनि वटि मज़दूरी करे पेट पालींदा आहियूं। हिननि चयो त असां इंसानी दोस्तनि खां अपील कंदासीं त मेसूब नियाणी रशीदा जो इलाज कराए ॾिनो वञे। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।